नाज़रीन बे पासे ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं लाड़काणे मां। लाड़काणे में रशीद वगण वेझो शादीअ दौरान ख़ुशीअ में फायरिंग, नौजवान मारिजी वियो। शादीअ दौरान पीउ रोशन जी फायरिंग में पुटु मारिजी वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, मूंखे अपडेट कंदा हलूं त रशीद वगण वेझो शादी दौरान ख़ुशी में फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। शादी दौरान पीउ रोशन जी फायरिंग में पुटु मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां। आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद समोखा। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ही रशीद वगड़ थाने की हद है। गोठ सुल्तान जमारानी में शादी में फायरिंग दौरान पीउ की फायरिंग थी, जैसे नतीजे में गोली लगन सबब उनजो नौजवान पुट है अब्दुल जब्बार अबड़ो वो मारिजी वियो है। इन ही हवाले से पुलिस का राब्तो थियो है। पुलिस जो चवण है रजिब मंगीअ जी जो शादी ही गोठ सुल्तान जमारानी में जैसे शादी में खुशी में फायरिंग कई रोशन अली अबड़ो, जैसे नतीजे में उनकी फायरिंग में गोली लगन सबब नौजवान 18 साल जो अब्दुल जब्बार अबड़ो है वो मारिजी वियो है। पुलिस तरफा इहो ॿुधाए पियो वञे त जेको फायरिंग कंदड़ है वो नौजवान जो पीउ है रोशन अबड़ो। इन ही हवाले से पुलिस उते वाक़े वारे हंध ते पहुती है। पुलिस जो चवण है जांच कई पई वञे ऐं उन्हनि में जेके बयान आहिनि नौजवान जेको मारिजी वियो है अब्दुल जब्बार अबड़ो उनजे जेके माउ ऐं भाउ आहिनि उन्हनि खां जेके आहे बयान वरिता पिया वञनि ऐं वधीक जांच कई पई वञे त इहा गोली आया इतफ़ाक़ी आहे या पुलिस जो चवण है त जानी बणी हई वई है। पुलिस जो वधीक इहो चवण है त जेको लाश है वो भी उते गोठ में मौजूद है ऐं असां भी उते गोठ में पुलिस जो चवण है त मौजूद आहियूं ऐं जांच वधीक कई पई वञे त वाक़ियो कीअं पेश आयो ऐं जेको उते शादी ही उन शादी में फायरिंग कई रोशन अबड़ो, जैसे नतीजे में वह गोली जी ही वह गोली उनके पुट के लगी, जैसे नतीजे में उनजो पुट नौजवान अब्दुल जब्बार अबड़ो जो है वो मारिजी वियो है। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।